GSN रहबर कमेटी GSN कौमी माज़ बशीर खान कुरैशी मरकज सदते मोरो वाक़े क़ौम परस्त कारकुननि जी मथां केस दाख़िल ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ राणीपुर में शटर बंद हड़ताल करे रैली कढी वई। क़ौम परस्त अॻवाननि कारकुननि पारां खीर बाज़ार खां रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी बाबे दस्तगीर गेट पहुती, जिते क़ौमी शाहराह ते धरणो हणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं सबबि क़ौमी शाहराह जे ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जी वॾियूं कतारूं लॻी वयूं। हड़ताल सबबि राणीपुर जी शाही बाज़ार, रेशम गली, सोनारा मार्केट, किलास मार्केट, मोबाइल मार्केट, बिरोई मार्केट, पुराणो बस स्टैंड समेत मुकमिल शहर में शटबंद हड़ताल रही। रैली जी अॻवानी क़ौम परस्त कारकुन ऐं अॻवान डॉक्टर नज़ीर खोखर, गाज़ी इमदाद लाड़ेक, उस्ताद शौकत गांगरो, साजिद मंगरियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मोरो में शहीद इरफान लिगारी लाश वारसनि हवाले करे संदसि सां इंसाफ़ कयो वञे। सिंधु दरिया जी मालिकी करणु असां सिंधियुनि जो फर्ज़ आहे। असां सिंधियुनि जा वसीला फुरिया ऐं लुटिया वञनि था, जेके असां कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। कैमरामैन ऐं रिपोर्टिंग टीम सां गॾु शकील अहमद शेख, पाक डिजिटल न्यूज़, राणीपुर। सिंध जे ज़मीननि ते धाड़ो, सिंध जे वसीलनि 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 ते धाड़ो। ए पंजाब तोसा तोसा ऐं कर्नल तोसा।